डहर की लॻ रेती वासण नारी दाहियो त बायासर वॾेरे जॻह में कारी करार ॾेई खेसि औलाद खां धार करे छॾियो आहे। रेती वासण मुसमात मुमताज़ ख़ातून चाचड़ दाहींदे ॿुधायो त 6 महीना अॻु मुड़ुसु अख़्तर चाचड़ खेसि तलाक ॾेई घरां कढी छॾियो, जंहिंखां पोइ वरी घर वठी वियो। उन खां पोइ मुड़ुस ई मथां अदनान चाचड़ सां कारियनि जो इल्ज़ाम लॻायो ऐं 1.5 महीनो अॻु उतर जे भाउसर ग़ुलाम अली चाचड़ जरगू कयो, जंहिंमें खेसि अदनान चाचड़ खे कारो करार ॾेई मथसि 20 लख रुपया ॾंढ मड़ियो वियो, जॾहिं त खेसि ॿारनि खां ज़बरदस्ती धार कयो आहे। नारी जो चवणो त आफ़ाक़ ऐं राहिल संदसि ॿ आसूं ॿार आहिनि, खेसि पंहिंजा ॿार ॾियारे इंसाफ़ कयो वञे। बेडोई इल्ज़ाम ॾेई करे पंहिंजे भाई जे चए ते हर ॻाल्हि करे उन मूंखे कढी छॾियो घरां, तलाक ॾेई करे। उनखां बावजूदि मां बचनि जे करे हर ॻाल्हि करे मां वरी बि मोटी वियमि, वरी जेका मूंसां वरी जेको ईअं करे मूंखे हिते कढियो वियो, वरी हिते मूंखे जंहिं महिल हिते घर पंहिंजे अबुआण वटि आयमि, उनखां पोइ मूंखे कारा बि इल्ज़ाम ॾेई करे मूंखे मारनि पिया। त मां हितां ई भॼी करे मां जेका पुलिस वटि पुॻियमि तहफ़ुज़ जे लाइ, उन मूंखे कोर्ट में पेश कयो, जंहिंजे करे वरी उन्हनि मूंखे जेको हिफ़ाज़त जे दारुल अमान मोकिलियो वियो। उनखां बाद में उतां मां जीअं हिते पहुती आहियां, वरी जेका मुंहिंजो जरगो कयो अथनि, हर ॻाल्हि कई अथनि। घणो थियो जरगो? 20 लख। उनखां बाद में मुंहिंजा ॿार खसिया विया आहिनि, मूंखे पंहिंजा ॿार खपनि, मूंखे न हक़ मूंखे इल्ज़ाम लॻो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।